सकरंड लॻ ॻोठ 21 दद में नामालूम चोर शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन जे इतलाह सेक्रेटरी JWC जे जॉइंट सेक्रेटरी हज़ूर बख़श चन्ना जे दुकान मां हज़ारे रुपया रोक रक़म चोरी करे विया। हज़ूर बख़श चन्ना मीडिया खे ॿुधाए त हू मामूल मूजिबि पंहिंजे दुकान ते कारोबार करे रहियो हो त थोरी देरि जे लाइ जीअं ई घर भाॼी ॾियणु वियो त पोयां के नामालूम चोर संदसि हिकु ॾींहं जी मुरादी खाने मां चोरी करे विया। हिन इहो बि चयो त मक़ामी चोर थी सघनि था, जंहिं लाइ ॻोठ में वड़ोल ॾिनी आहे ऐं कोशिशूं बि करे रहिया आहियूं। होॾां हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन क़ाज़ी जावैद सनाई वाक़े जी मज़म्मत कंदे मक़ामी पुलिस ऐं इंतिज़ामिया खां घुर कई आहे त पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी कमाइण सां गॾु समाज जी बहितरी लाइ हर वक़्तु सोचींदड़ ऐं लोचींदड़ नौजवान हज़ूर बख़श चन्ना जा चोर ॻोल्हे संदसि चोरी वापसि कराई वञे।